में ॻाल्हि कंदासीं जलाल चांडे शादियूं घणियूं कयूं ऐं जलाल चांडे खे औलाद घणा हुया ऐं जलाल चांडे जा कहिड़ा कहिड़ा पुट हिन वक़्तु 2025 में ॻाइनि पिया। दोस्तों, जलाल चांडियो सिंध जो हिकु मक़बूल तरीन फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे पंहिंजी ज़िंदगीअ में 3 शादियूं कयूं। दोस्तों, हिकिड़ी शादी पंहिंजे माइटनि वटां कई ऐं 2 शादियूं ॿियूं पंहिंजे शौक़ मथां कई। दोस्तों, जलाल चांडे खे 5 जेको आहे सो औलादनि, 5 ॿारनि, तंहिंमां 4 पुटनि ऐं हिकिड़ी न्याणी आहे। दोस्तों, हिन वक़्तु जलाल चांडे जा जेके पुट ॻाइनि पिया, हिकिड़ो कलंदर बश्क आहे ऐं ॿिए जो बि नालो जेको आहे सो तव्हांखे अॻिते हली ॿुधाईंदासीं। दोस्तों, इहे 2 फ़नकार आहिनि सिंध जा बहितरीन ऐं जलाल चांडे जूं सिकूं बि थोरियूं घणियूं लाहिनि था। दोस्तों, जलाल चांडियो सिंध जो हिकु मक़बूल तरीन फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे पंहिंजे बच्चनि सां तमामु घणो जेको आहे सो कुर्ब वारो लिहाज़ रखियो ऐं जलाल चांडे जा पुट थोरा सांभरा थिया त जलाल चांडियो जंहिं बि महफ़िल में वेंदो हुयो, जंहिं बि शादीअ में वेंदो हुयो त जलाल चांडे पंहिंजे इन्हनि 2 पुटनि खे गॾु वठी वेंदो हुयो। हिकिड़ो कलंदर बश्क ऐं ॿियो जेको आहे सो इन्हनि 2 खे गॾु वठी वेंदो हुयो ऐं सिखिया ईअं सम्झो जलाल चांडियो उस्तादु हुयो उन्हनि जो। हिन वक़्तु जेके ॻाइनि पिया 2025 में तमामु बहितरीन जेको आहे सो ॻाइनि पिया ऐं इन्हनि जा शागिर्द बि हिकु बहितरीन उस्ताद बि बहितरीन उस्तादु हुयो जलाल चांडियो, जंहिं पंहिंजे बच्चनि जी तमामु घणी ख़्यालु कई ऐं पंहिंजनि जेको आहे सो शादियूं करे पंहिंजे घर वारनि जो तमामु घणो ख़्यालु रखियो। छाजे करे जो घणा माण्हू हिकिड़ी शादी करे ॿी माई रुलंदी वतंदी आहे, ॿी कंदी आहे त टी रुलंदी। जलाल चांडे टिननि खे पंहिंजा सुन्नत जे मुताबिक़ हक़ बि ॾिना ऐं जेको आहे सो उन्हनि जो ख़्यालु बि तमामु घणो हिकु ख़्यालु कंदड़ माण्हू हुयो। मिट माइट अज़ीज़ जेको बि जलाल चांडे वटि पंहिंजो अज़ीज़ ईंदो हुयो त जलाल चांडियो फ़ौरन उथी करे निंड सुतो पियो हुजे, चाहे किथे बि हुजे, जलाल चांडियो वञी मिलंदो हुयो उन्हनि सां ऐं उन्हनि जा मसइला हल कंदो हुयो। दोस्तों, जलाल चांडियो हिकु अज़ीम फ़नकार थी गुज़रियो ऐं उन जूं कहाणियूं जेको आहे सो मौजूदु आहिनि जलाल चांडे जूं ऐं अॼु ताईं बि किसा ऐं जेको आहे सो ॻाल्हियूं तव्हां ॾिसंदो त जलाल चांडियो तमामु घणो हिकु मक़बूल तरीन हुयो। दोस्तों, जलाल चांडियो आख़िरी ॾींहंनि में तमामु घणो जेको आहे सो बीमारीअ में हुयो, जंहिंमें दिलि जो जेको आहे सो उनखे ऐं गुर्दनि जो तमामु घणो आर्ज़ो हुयो। दोस्तों, मुकमल तमामु घणनि जेको आहे सो विचनि ॾींहंनि में जलाल चांडियो जंहिं बि प्रोग्राम में वेंदो हुयो तक़रीबन जलाल चांडियो ॻाइण जे टाइम ते वात मां रतु निकिरंदो हुयो जलाल चांडे जे। छाजे करे जो जलाल चांडे जा गुर्दा 2 ख़तमु हुया ऐं जलाल चांडियो पंहिंजे मौसीक़ीअ सां तमामु घणो आख़िरी ॾींहंनि ताईं बि लॻन हुयो जलाल चांडे जो ऐं जलाल चांडियो बीमारीअ जे दौरान बि माण्हू जलाल चांडे खे दावत ॾींदा हुया त जलाल चांडियो वञी उन्हनि जी महफ़िल ॻाईंदो हुयो। दोस्तों, जलाल चांडियो सिंध जो हिकु बहितरीन फ़नकार आहे ऐं उन जो नालो ॾींहुं क़यामत ताईं रहंदो। दोस्तों, ऐं जेसिताईं बि इंसानियत ज़िंदा आहे तेसिताईं जलाल चांडे खे माण्हू यादि पिया कंदा। त वॾी महिरबानी दोस्तों, जलाल चांडे जो नेक्स्ट वीडियो में हिकु बहितरीन स्टोरी तव्हांजे लाइ खणी ईंदासीं। वीडियो खे तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी